ख़ुशी थई ज़ाल ना है तो भला साले के ॾिसी सिक त लाया तो अजे लकब में ॾिसी वरी ख़ुशि तो थी निभागे के अची न वञे किथे अजीअ जी याद छा चई कुछ भी कोन्हे पर तू जो बात तो चुरे थो न चिगम तो चबाणी या हेडे कर थो ॾिसां अरे करे चाचो परे थी बोले थी नस्ल जी औलाद नाराज न थी साला साहब सच बुझी ने अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां सल वायरस वात में लॻई छो ते ज़लील कयो थई माछ करे बे तू केर भिते कोन आयो जेका ये मां हाल हवाल पुछा कया तू ॿुधा तुंहिंजी अधी ऐं मुआरी कुंवार परी कीअं छॾ अधीअ खे पिने नापो ॾिनो ही सारियूं तयार आहिनि जे अचे मिर्चू त सारियुनि जी सट कराए अब्बा खट जो आसुर न कजांइ ये थाणो अथई थाणो बाबे वारी उताक थोरी आहे तोखे मां खट खणी आणे ॾींदुसि इतिया नशा ॿुधाए छॾियो हिन निभागे खे सम्झायां कीअं त माछ करे वे न रुगो चप न चोर यार मूंखे परी जा हाल हवाल ॾे मुंहिंजी परी आहे त ख़ुशि न हा अधी सफ़ा तयार लॻी पई आहे सफ़ा मुंहिंजी परी बीमार आहे इलाज पूरो था कर ओ मुंहिंजी परी बीमार थी पई आहे ओ परिया मूं चयो अधी बिल्कुलु ठीकु आहे सुठी सफ़ा सिहत में डंडी तोड़ी लॻी पई आहे परी थोड़ी दी अरे वरी केड़ी बीमारी लग ओ परी टोड़ी दी वयो बा ओ परी टोड़ी दी वयो रे चुप कर चरन जी औलाद थो अचे भला छितो कयो थई हे मुझी परी है परी ए जालिम तो के जीण कोन ॾींदा मां ॿाहिरि अची तुंहिंजो इलाज कराईंदुसि अरे बात पचा दी थोड़ी नाहे थी सफ़ा ठीक लगी पई आहे थोड़ी दिया वार तो औरत जी जू हूंदा आहिनि हाणे इन थोड़ी माई जो मां छा कयां माण्हू मूंखे छा चवंदा त थोड़ी जो मुड़ुस बि थो वञे इन थोड़ी माई खे मां काॾे कंदुसि हाणे वॾा ज़ालिम आहियो हेतिरा ज़ालिम आहियो तव्हां हेॾे ॾिस अथई को पीर मुर्शिद माछ करे वे न त मजबूरन मूंखे तुंहिंजो वात ॿधणो पवंदो छाजी वात ॿधणो पवंदो खाटरियूं आहे कीअं खाटरियूं आहे बचा थियो जो सभु ढोरकाए विया चल वात वारी बंदूक लॻजे दोसा मुंहिंजी जाइ नाहे हाणे माछ करे सुम्हणो पवंदो न त हे अहिड़ो त विलोड़ींदो जो कंहिं जहान जी सुधी कान पवंदी हाँ तू तुम को कचहरी कंदा नी सुन पो निरक ओए मुझे परी मर बस विनी जो तो सुमुंडा भला ॾिसलदा ये भविखू अॻिते भविखू पोइते न करे जेका बि ॻाल्हि आहे मूंसां सिधी करे मां तव्हांखे मिनतू करे करे बेज़ार थी पियो आहियां जॾहिं त को मुंहिंजो ॾोह बि कोन्हे कादन खे खाराई थो ॿियो इन खां वधीक कहिड़ो ॾोह कंदे अॼु कादन पुलिस वठी मैखाने ते मुंहिंजे पुट खे पकड़ाए थाणे ते वञी कुटरायो आहे पाण बि मां त घणी कोशिश कई त तव्हां खखरनि खे हिकु कयां पर भई तव्हां ज़ोर आयो तो खबर खे चयो त खजीअ ते चढ़ियो थो वञे उनखे जेकॾहिं टेंगन खां वठी हेठि थो लाहियां त इहो कादन नोरीड़ी वांगुरु ट्रा कंदो ॿेर ते चढ़ियो थो वञे पियो वरी जेकॾहिं उनखे पुछ खां वठी हेठि थो विहारियां त तूं दुबे में टपो ॾेई ॾेॾर वांगुरु ट्रा करणु शुरू थो करे ॾे पोइ हे अकेलो पुनल करे त छा करे काॾे वञे हलोड़े पुनल तुंहिंजा नसीब सचो आहीं अदा तूं सचो आहीं सोराना सचो आहीं हे टई शैतान कॾहिं भी हिकु न थींदा पाण में अदा हे भली विड़ी मरनि हे टई खाइनि न खाइनि मां ज़रूर खाईंदसि ओ मुंहिंजी अधी ओ मुंहिंजी भेण पोइ हिन ॾेढ जिन खे सम्झाए त मूंसां गॾु हले वकील ते शर्त रखियो आहे त 3 शाहिदनि सां गॾु मूंखे दस्तावेज़ ते लिखत ॾे तेसि ताईं शादीअ जी तारीख़ कोन ॾींदो साईं जेसि ताईं 3 शाहिदनि सां लिखत न ॾींदे हिनखे होटल खां वठी हेसि ताईं इलाज कंदो आयो आहियां घोड़े वारी ॻपी आयूं थो अचे हाणे रो न मां हलंदुसि
बाक़ी इहो ॿुधा उन ॿिनि शायदनि में कादन खे त न वठी हलंदे न त इहो कादन उते अहिड़ो किन कंदो जो तुंहिंजा थियल कम ड्राए छॾींदो। अदा हिकु तूं ॿियो ख़बर टी कयां थो मिंट सेठ सुरीले खे। उहो त सही आहे, पर तूं हिन उमिरि में शादी पियो करे। अदी साबुल जेकॾहिं सच पुछी न त ॻोठ वारनि जा मेणा ॿुधी 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 मुंहिंजे कननि में कीड़ा पइजी विया आहिनि। हेॾे ॾिस, इन करे मां तोखे हथ थो जोड़ियां, इन ॻाल्हि खां हटी करे के ॿिया हाल अहवाल वटि मूंखां त मां हिते 5 मिंट बि वेहां ऐं तुंहिंजे हथड़नि जी चांहि बि पियां। चांहि त मां न, लधो तयारु कंदो। अरे लथा इन चांहि ते अची पटो आचा। खिल 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 तॾहिं जॾहिं खेर थिए। खेर न शादी करे घर पहुचंदे चाहे त छा पर सॼे घर जो कमकार ज़िम्मेवार तुंहिंजो थींदो। जेकॾहिं सॼे घर जो कम तुंहिंजे कुलनि ते न आयो न त चइजांइ त 40 सालनि जो तजुर्बो हिन लधे खे न आहे। वञड़े 40 ई साल अहिड़ी हालत। उस्ताद सेठ सुरीलो कादन खां ईअं थो लवाए जे का गुलेलीअ खां तकड़ में। कादन त सभिनी जे पोयां हथ धोई पियो आहे। अहिड़ो त चक कयो त बुख में जो पाक गोश्त पटियो थो वञे। ए पाणी चांहि ॾींदव या असां वञूं? आयो 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 तकड़ में आयो। निभागन जावा वठन चाढ़ा वठन हेड़ा निभागन पंहिंजी होटल ते बिहारींदे तो से बंगुला अदरा। हिननि जो खटियो पेरुनी कोन खाधो त तूं खाई दे खटियो। बंगलनि जी ॻाल्हि छॾ, पूरे महीने जो राशन बि हिन होटल मां नथो निकिरे। चांहि तयारु कर, निभागो कादन मुंहिंजी गिला थो करे सेठ सां असली जूस वारी चांहि पीआरजांइ। हुकुम आहे मोचारा, अहिड़े ग्राहक सां अहिड़ो ई असरु कबो। त पोइ यार इन लधे लुधड़े खे छो वती तो ने होटल ते लेठड़ाई पाराईंदो। होॾे ॾिस सुरीला, होॾे ॾिस कंहिंजी था पिया गिला कनि। मुंहिंजी गिला करण खां सवाइ हिननि खे ॿियो को कमु ई न आहे। जिते खाईंदा आहिनि न उते ई गंदु कंदा आहिनि ऐं मां बि हिननि सां अहिड़ो ई कमु कंदो आहियां। जेकॾहिं खणत 100 रुपया वठंदा आहिनि न त मां बि 200 रुपया लिखंदो आहियां। तॾहिं त चवंदा आहिनि जहिड़ी करणी तहिड़ी भरणी। त पोइ माना हू पेर ते आहिनि न बाबा। जॾहिं तूं हिननि जो हक़ खाईंदे त पोइ ज़ाहिर आहे हिननि वीचारनि जी खोपड़ी त उपती फिरंदी न हू सुधरंदा न तोखे ई सुधर ॾींदा। 12 महीना सभु हिकु अरे अरे कढो कढो ने भागे के किथा छुड़ी आवा। मामा मानी मानी हाँ मानी क्या खाईंदे? हाँ अरे अरे छोरा उठ रही जाओ पानी का हेलो अरे ली माटी से था तो अरे हिन ने भागे के कढ त मां मञा तो तू पहलवान थीने। अब या काला हां अम्मा ए वठ गिलास ए को मसलो आया ले पहलवान थियो। हां किन्ना कढ ने किन्ने के बार पहलवान पुत्रा छो न कर दो। हां तवा तो आने खबर पहुंची तो खे कबू मुकाबलो। हां हां मुकाबलो कोन मुझे पुत्र था शेर पुत्र था मुकाबलो। काले तो अपा कटाओ न। हां हां की गो रे अबो रे ओए मारो तेरी माते थी अब बारे छोरो मजो भयो एड़ा तो कानो वना हाथ मत बाजा कर ओली मां कैमरा घोरायो घोड़ी अखे घुमरी